शुरू कयो वेंदो। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे। नौशर फिरोज में ज़मीन मसइलो आहे जेको महीने अंदर हल थी वेंदो। अदालत खे आगाही ॾिनी वई आहे। तफ़सील मौजूद आहे अनस खांगरू जी। अनस, अपडेट कजो। जी साहब, बिल्कुल सिंध हाई कोर्ट सखर बेंच में सखर का हैदराबाद ताईं M6 मोटरवे जो कम शुरू न थियण खिलाफ वकील खान मोहम्मद सांगी दरख्वास्त केस जी ॿुधणी थी आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में NHA पारां मोटरवे जो कम शुरू कराइण बाबति शेड्यूल रिपोर्ट जमा कराई वई आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे ॿ रुकनी बेंच जस्टिस ज़फर अहमद राजपूत ऐं जस्टिस ज़ुल्फ़िकार अली खान पारां केस जी ॿुधणी कई वई। अदालत में NHA जे अमलदार पारां रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त सखर खां हैदराबाद ताईं मोटरवे जो कम 30 जून खां शुरू करायो वेंदो। अदालत खे ॿुधायो वियो आहे त NHA खे मोटरवे जे तमीर लाइ घुर्बल समूरी रक़म जेका आहे सो स्टेक होल्डर हुकूमत तोड़े सूबाई हुकूमत तरफ़ां जेका आहे सो फराहम थी चुकी आहे। अदालत खे ॿुधायो वियो आहे त शेड्यूल मूजिब 30 जून खां सखर खां हैदराबाद ते मोटरवे जो कम शुरू करायो वेंदो। नौशरो फिरोज में ज़मीन जो कुझु मसइलो हुअण सबबि 1 महीने जे अंदरि जेको आहे सो उहो बि हल थी वेंदो। अदालत खे ॿुधायो वियो त अॻूणे DC नौशरो फिरोज पारां ज़मीन जे मद में फबायल जेकी रक़म हुई उहा बि जेका आहे सो NHA खे वापसि DC तरफ़ां जमा थी चुकी आहे। अदालत पारां केस जी ईंदड़ ॿुधणी 11 जून ताईं मुलतवी कंदे NHA खां वधीक जेका आहे सो अॻु भराई रिपोर्ट तलब करे वरिती आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में M6 सखर खां हैदराबाद ताईं मोटरवे जो कम शुरू न थियण खिलाफ वकील खान मोहम्मद सांगी पारां दरख्वास्त दाख़िल कराई वई। अदालत खे ॿुधायो वियो त कुझु साल अॻु अॻूणी हुकूमत पारां जेको आहे सो मनसूबो शुरू करणो, लेकिन एतिरा साल गुज़रण जे बावजूद कम जेको आहे सो शुरू न थी सघियो आहे। सफ़र में जेका आहे सो मुश्किलात पिणु पेश अची रही आहे। अदालत में अॼु असिस्टेंट एडवोकेट महबूब अली वसाण, अली हैदर अदा, वकील शबीर शहर तोड़े वास्तेदार पेश थिया। अदालत पारां केस जी ईंदड़ ॿुधणी 11 जून ताईं मुलतवी कई वई आहे। जी अनस खांगरू, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।